ट्रेनिंग हेॾां पिस्टल खणी ट्रेनिंग कंदा, तोखे कुझु न आहे करिणो, साम्हूं निशाने वारी जॻह ते जेको आहे हिकिड़ी प्लेट खणी बीहणो आहे। ही कहिड़ो कमु आहे? मुंहिंजा त धाणा निकिरी वेंदा। अस्सलाम वालेकुम। अॼु जो पॉडकास्ट शुरू करण खां पहिरियां जेका पर्सनैलिटी अॼु असांजे पॉडकास्ट में आयल आहे उन खे ॾिसी करे हिकु ॻाल्हि तव्हां सां शेयर कयां त पंहिंजी ज़िंदगीअ में हिकु आर्ट सिखी छॾियो, हिकु हुनुरु सिखी छॾियो त कंहिंखे बि पोइते खणण खां बग़ैर, कंहिं सां बि हसद करण खां बग़ैर उन्हनि खां अॻिते निकिरण जो हुनुरु, जेॾो जल्दी तव्हां इहो हुनुरु इहा आर्ट सिखंदव तेॾो ई तव्हांजी ज़िंदगी आसान थींदी वेंदी। छो त जेके माण्हू ॿियनि सां हसद कंदा आहिनि, ॿियनि खे पोइते करण जी कोशिशि कंदा आहिनि, असुल में उहे पाण ई पोइते थींदा रहंदा आहिनि। अचो त पॉडकास्ट जो सही तरह सां आगाज़ कयूं त अॼु जेका पर्सनैलिटी आयल आहे, पर्सनैलिटी यार चवंदुमि त पर्सनैलिटीज़ जी इंसल्ट थी वेंदी शायदि। त अॼु जेका बेकार शख़्सियत असांजे पॉडकास्ट में आयल आहे, जेके बि तव्हां नेगेटिव कॉमेंट्स ॾिसंदा आहियो पंहिंजे वीडियोज़ ते, या वरी ॿियो को असांजो भाउ जेको सुठो कमु करे रहियो हूंदो आहे उन जे वीडियोज़ ते, त उहे जेके नेगेटिव कॉमेंट्स हूंदियूं आहिनि उहो ही शख़्स कंदो अथव। कीअं आहियो? मां पंधु आयो आहियां, रस्ते मां हितां हिकिड़ो मोटर साइकिल वारो मिलियो, खयूं आयो हेसि ताईं चौंक ते छॾी, वरी चौंक खां वठी हेसि ताईं पंधु ई आयो आहियां। चवां पियो कीअं आहियो, मतिलबु तबियत कीअं आहे? मां ठीकु आहियां, तबियत बिल्कुलु सही आहे। यार माज़रत सां जहिड़ा बि आहियो, इंसानु आहियो, मां नालो बि अञा तव्हां खां न पुछी सघियो आहियां। दरअसल थींदो छा आहे त असांजे पॉडकास्ट में हमेशह फेमस माण्हू ईंदा आहिनि, जिन खे असां ऑलरेडी सुञाणींदा आहियूं। तव्हांजो न अहिड़ो कोई कारनामो आहे त तव्हांजो नालो इन करे मूंखे ख़बर न आहे। नालो छा आहे तव्हांजो? कहिड़ो नालो ॿुधायां? टिकटॉक वारो नालो ॿुधायां, फेसबुक वारो नालो ॿुधायां, इंस्टा वारो ॿुधायां, या यूट्यूब वारो नालो ॿुधायां? मतिलबु तव्हांजो हर प्लेटफॉर्म ते अलॻि अलॻि नालो आहे, कोई बि स्पेसिफिक नालो न आहे छा? को बि साओ फिको नालो न रखंदो, अलॻि अलॻि नालो आहे। साओ फिको न आहे, स्पेसिफिक। हा, इहो ई अलॻि अलॻि नाले सां तव्हांजी सुञाणप घटि थींदी आहे ऐं शोहरत वधंदी आहे। शोहरत डीपी, हा डीपी बि मटा आहे। टिकटॉक ते हिकिड़ी डीपी आहे, फेसबुक ते ॿी डीपी आहे, इंस्टा ते अञा 3 डीपी आहे। फोटू घणा कढियल आहिनि, सुहिणो बि त आहिनि माशाल्लाह। त अलॻि अलॻि डीपी आहे सभिनी ते। डीपी मतिलबु धूड़ पायो अहिड़ी शोहरत तां। छा थियो? ॻाल्हायो न। हिते नथो ॻाल्हायां, तूं वीडियो अपलोड कजांइ, वीलॉग अपलोड कंदे न, तूं अपलोड कजांइ, पोइ हेठां कॉमेंट अची पढ़जांइ। को मसइलो न आहे, कॉमेंट्स मां पढ़ंदुमि, तव्हां रुगो पोइ अची रिप्लाए पढ़जो। कमु कहिड़ो कंदा हो? इहो ई त मसइलो आहे सॼो, जंहिंजे करे मां ज़लील थो थियां, हिते बि ज़लील थो थियां, घर ते बि सॼो ॾींहुं ज़लील थो थियां। मतिलबु को कमु न आहे, सॼो ॾींहुं वेठो हूंदो आहे वांदो हिकिड़ी खट ते, मोबाइल हूंदी आहे, पोइ छा कयां? हेठि मथे कंदो आहे त माण्हुनि जूं रुगो कामयाबियूं ॾिसां थो यूट्यूब ते, टिकटॉक ते, त पोइ बाहि लॻे थी, छा कयां? पोइ नेगेटिव कॉमेंट न कयां त मां छा कयां? तव्हां ॿुधायो। कोई कमु धंधो ॻोल्हियो छो नथा पोइ? तव्हां ॾींदव को कमु? हिते स्टूडियो में बीहारियो भला, झाड़ू वग़ैरह पोचो दोचो हर शइ मां तव्हांखे करे ॾींदुमि हिते। न न न न न न, असां वटि ऑलरेडी माण्हू आहिनि, स्पेशलाइज़्ड माण्हू आहिनि। अच्छा, को कमकार मिली वियो त पोइ इहे नेगेटिव कॉमेंट्स करण वारो धंधो छॾे ॾींदव? ज़ाहिर आहे को कमकार हूंदो त माण्हूअ खे, त पोइ इहे फुज़ूल कमु छो कंदो रुबरू? मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, उन सां ॻाल्हायां थो, ॾिसां कहिड़ी ख़बर उन वटि का वैकेंसी हुजे। हा यार, ईअं को जुगाड़ कर भला, तूं ईअं कर। हेलो डॉक्टर ठारो ख़ान, छा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह ख़ैरियत आहे। हा यार, इहो कुझु ख़ासि न, हिकिड़ो परे जो दोस्त जो बि दोस्त आहे, उनखे ईअं हिकिड़ो हल्को फुल्को कमु पियो खपे। तव्हां वटि हेॾे आहे छा का वैकेंसी? अच्छा अच्छा, चलो ठीकु आहे। हॉस्पिटल में कमु कंदासीं, छो न कंदासीं। चलो ठीकु आहे डॉक्टर साहब, पोइ माण्हू मां पंहिंजो मोकिलींदोमांव, इन खे भला लॻाए छॾिजोसि, अलाह ख़ैरु कंदो। मुंहिंजी वॾी ख़्वाहिश ई नंढे लाइ त मां डॉक्टरनि सां कमु कयां। कहिड़ो कमु आहे हॉस्पिटल में? करिणो तोखे कुझु बि न आहे, बसि हुते नवां शागिर्द हूंदा आहिनि न, जेके मेडिकल पढ़ंदा आहिनि, डॉक्टरी सिखंदा आहिनि। हिकु तोखे स्पेशल बेड ॾिनो वेंदो, उन ते तूं सुतो पियो हूंदे, शागिर्द अची तुंहिंजो ऑपरेशन कंदा। को शागिर्द अची तोते अखियुनि जो ऑपरेशन करंदो, को जेको आहे अची तोते हार्ट जो ऑपरेशन करणु सिखंदो। मतिलबु सुतो पियो हूंदे सुकून सां, पैसा जाम मिलंदई। ही कहिड़ो कमु आहे? मुंहिंजा त धाणा निकिरी वेंदा। हूअं कहिड़े कम जो आहीं? वांदो ई त वेठो ई सॼो ॾींहुं। उहे डॉक्टर सिखी पवंदा, तोते दुआऊं कंदई, पैसा बि त मिलंदी न। न न बाबा, मां इहो कमु न कंदुमि, बसि। शाबस अथई। हल भला, ॿियो दोस्त आहे आर्मीअ में आहे, उन सां ॻाल्हायां? आर्मी, हा हा, ॻाल्हाए, आर्मी वारे सां ॻाल्हाए भले। हेलो कैप्टन आकाश, कीअं आहियो?
मां बि ठीकु आहियां अलहमदुलिल्लाह, दुआ आहे तव्हांजी। हा यार, हिकिड़ो परे जे दोस्त जो बि दोस्त आहे, उनखे का नंढी हल्की फुल्की ईअं जॉब पई खपे, ऐं आहे छा रे तव्हांखे का वैकेंसी हिनखे लॻायो यार, परेशान आहे ॾाढो। अच्छा अच्छा, चलो ठीकु आहे, मां हुनखां कंफर्म करे पोइ तव्हांजी एड्रेस ॾींदोमांव, तव्हां अची मिलंदो, पोइ तव्हां हुनखे लॻाए छॾिजो। ठीकु आहे, अलाह ख़ैर कंदो। थैंक यू सो मच, थैंक यू। अम्मा जी ॾाढी ख़्वाहिश हुई त मां फौजी थियां। बसि ठीकु आहे, ढना पोइ एड्रेस ॾियां थो, वञेसि तूं हुते, तोखे लॻाए छॾींदो, टेंशन ई दूर। पहिरियों ॿुधाए सही, कमु कहिड़ो आहे? कमु कुझु ख़ासि न आहे, हितां तो घुराईंदा सखर खां बाद तूं ईंदे पनो आकिल में नवां जेके सिपाही ईंदा आहिनि न, उहे ट्रेनिंग सिखंदा, पिस्टल जी ट्रेनिंग, हेॾां पिस्टल खणी ट्रेनिंग कंदा। तोखे कुझु न आहे करिणो, साम्हूं निशाने वारी जॻह ते जेको आहे हिकिड़ी प्लेट खणी बीहणो आहे, हेॾां जवान ट्रेनिंग कंदा, साम्हूं तूं निशाने वारी जॻह ते निशानो खणी बीहंदे, ॿियो कुझु बि न। ख़ुदकुशी आहे यार, ख़ुदकुशी तो करे तूं मूंखे कमु आहे इहो। पहिरियों हिकु ॻाल्हि तूं फाइनलाइज़ कर त तोखे को जॉब करिणो आहे या न आहे करिणो। हरू भरू दोस्तनि खे कॉल बि कराईंदो, उन्हनि जो एहसान बि कराईंदो, वरी कमु बि नथो करीं यार, पोइ तूं जॉब कराए न, ख़ुदकुशी छो थो कराएं? चलो आख़िरी दोस्त आहे, स्कूल प्रिंसिपल आहे, पंहिंजो हुनखे स्कूल आहे, उन सां ॻाल्हायां थो, पर हिते जॉब तोखे करणी पवंदी। पहिरियों पुछेसि न जॉब आहे कहिड़ी, तूं ॻाल्हाएसि, पहिरियों पुछेसि नौकिरी कहिड़ी आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम सदाम। अल्हम्दुलिल्लाह जानी, ख़ैरियत आहे। तव्हां ॿुधायो, तबियत सही आहे? कीअं पियो हले स्कूल जो कमकार? माशाल्लाह। हा जानी, स्कूल में आहे छा तव्हां वटि का वैकेंसी यार? हिकिड़ो दोस्त आहे, परे जो दोस्त आहे, उनजो दोस्त आहे, उनखे खपे का वैकेंसी हुजे त यार उनखे लॻायो मिड़ी हल्की फुल्की। अच्छा, चलो ठीकु आहे, थैंक यू वेरी मच। पोइ मां तव्हांजी एड्रेस मां हुनखे ॾींदुमि, पोइ तव्हां सां अची मिलंदो, अलाह ख़ैर कंदो। कहिड़ो कमु आहे यार? VIP कमु अथई, मज़ो अची वेंदई, हिकिड़ी तोखे स्किल बि थी वेंदी, मतिलबु तोखे हुनर बि अची वेंदो, ऐं मज़ो अची वेंदी, ज़िंदगी सेट थी वेंदई। हा, ॿुधाए कमु ॿुधाए न। स्कूल आहे हिननि जो, नंढा ॿार पढ़ंदा आहिनि, मोंटेसरी जा नर्सरी वारा नंढा ॿार पढ़ंदा आहिनि, उहे पोटी कंदा आहिनि घणी, त तोखे कुझु न आहे करिणो, स्कूल में हुते वेठो हूंदे, जेको ॿारु पोटी कंदो उन जा तोखे कछा धोइणा आहिनि। इनकार न कजांइ, इन जॉब खां इनकार न कजांइ, हाणे जेकॾहिं इन जॉब खां इनकार कयईं न त सम्झींदो, हरू भरू मूंखे एहसान न खणाए दोस्तनि जो। पैसा घणा ॾींदा? हर कछे धोइण ते तोखे 50 रुपया ॾिनो वेंदो। सोच, ॾींहं में जेकॾहिं 50 कछो धोती त 2500 ठहंदई, त महीने में घणा थिया? 75,000। चलो सही आहे, मूंखे एड्रेस लिखी ॾे, मां पोइ वेंदोमांसि सुभाणे वेंदोमांसि होॾे, पोइ भले ठीकु आहे, गुड। हीउ पॉडकास्ट बंदि कयो, हीउ पॉडकास्ट जेको अपलोड न कंदासीं असां, हीउ बंदि कयो बसि। पॉडकास्ट छो न अपलोड कंदे? हिन पॉडकास्ट में अहिड़ी का ख़ासि ॻाल्हि हुई कोन जो हिनखे ऑन एयर कजे, इन करे हिनखे डिलीट करे छॾींदासीं। ईअं न कर, इहो ग़लति आहे, 100% ग़लति आहे, इहो ग़लति थो करीं। ॾिस, जेकॾहिं तो मुस्तक़बिल में को वॾो कमु कयो न, ॾींहं में जेकॾहिं तो 100 कछा धोता न, ऐं तुंहिंजो नालो जीनियस वर्ल्ड रिकॉर्ड में आयो न, पोइ तोखे घुराए करे स्पेशल पॉडकास्ट कंदुमि ऐं पोइ अपलोड कंदुमि, पोइ माण्हू उन मां कुझु सिखंदा बि। हीउ पॉडकास्ट असांजो फुज़ूल वियो आहे, इन करे अपलोड न थींदो, ठीकु आहे? उथो, पैकअप। इहो ग़लति आहे। शाहजहान ग़लति थो करी, शाहजहान तूं ग़लति थो करी, पॉडकास्ट अपलोड कर, मां फेमस कीअं थींदुमि? शाहजहान इहो ग़लति आहे।